जश्न गदीर जी रैली है अचो ते ताज आलमन का पुछो तो ये केतरी खुशी तरह औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ईद गदीर इस्लाम जी अज़ीम तरीन ईद आहे जंहिंखे ईद उल अकबर जो ख़िताब मिलियो आहे। इहा अल्लाह ताला जे तरफ़ खां वॾे में वॾी नेमत जेका हिन उम्मत जे लाइ इनायत थी नबूअत खां पोइ उहा इमामत जी नेमत आहे। उन इमामत जी नेमत जे आगाज़ जे तौर ते हीअ ईद असां मल्हायूं था, जंहिंमें मौलाए मुतक़ियान अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम जे विलायत जो ऐलान थियो ऐं पूरी दुनिया खे इहो पैगाम ॾियो त जेको जेको रसूल ख़ुदा जे लाइ इज़त ऐं मक़ाम जो क़ाइल आहे उन जे मथां लाज़िम आहे त उहो मौला अली अलैहिस्सलाम खे उहो मक़ाम ऐं इज़त ॾिए। ऐं रसूल ख़ुदा फरमाए त जंहिंजो मां मौला ऐं सरदार आहियां, अॼु खां पोइ हिन गदीर जे ऐलान खां पोइ अली बि उन जे लाइ मौला ऐं सरदार आहे। ऐं जीअं मुंहिंजा मुती हो ख़ुदा जा मुती हो, ईअं ई मौला अली अलैहिस्सलातु वस्सलाम जा मुती ऐं फर्माबरदार रहो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गदीर रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे एक अज़ीम हदीस जे याद जो नालो आहे। गदीर ख़म हिकु इलाइक़ो, ख़म जे इलाइक़े में चश्मो गदीर, उन जॻह ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिंजो मां मौला उनजो ही अली मौला। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्लाम जो ख़ुलासो ॿुधाए ऐं इहो ॿुधायो त मां अनक़रीब दुनिया छॾे वेंदुमि। त इस्लाम जी हिफ़ाज़त, इस्लाम जी ता क़यामत पहुचाइण ख़ातिर हिकु अहिड़ो निज़ाम जी ज़रूरत हुई जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो निज़ाम फ़राहम कयो, निज़ाम इमामत ऐं निज़ाम विलायत है। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिंजो मां सरदार उनजो हाणे ही अली सरदार, यानी दीन इस्लाम जो हाणे वारिस वली आका इमाम रहबर अली आहे। इन ॾींहं खे असां पंहिंजे मौला अली जे सरदारी ऐं विलायत जे ख़ुशी जो ॾींहुं करे मल्हाईंदा आहियूं। अहल बैत तव्हांखे ॿुधायो त इहा वॾे में वॾी ईद आहे। नाज़रीन, असां इहो उलमा इकराम खां पुछियोसीं, हुननि जो चवणु आहे त ईद गदीर असांजे लाइ वॾे में वॾी ईद आहे जेके मोमिन सभु ख़ुशीअ सां मल्हाइनि था। बशीर हुसैन विस्तड़ो, जीजन न्यूज़, मशहूरु।